भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर सबबि नौजवान फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि पीर ज़ाहिर वली लॻ पुराणी नेशनल हाईवे ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में मुनीर तमरानी पुट तोतो ख़ान तमरानी शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे गवर्नमेंट गिम्स अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फोत थी वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। खैरपुर डी सेक्शन थाणे जी हद ॻोठ अमीर बख़्श कांधड़ो जे रहवासी औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि पाक किताब खणी अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि मंठार कांधड़ो, हमीद कांधड़ो, मुजाहिद कांधड़ो, मिसमात लेला, मिसमात इमाम ॾिनी ऐं ॿियनि चयो त ॻोठ अमीर बख़्श कांधड़ो भरिसां कार में सवार हथियारबंदनि मुनवर कांधड़ो, सत्तार अली अनवर कांधड़ो ऐं शकील हथियारनि जे ज़ोर ते नौजवान राहिब अली पुट मंठार अली खे गुज़िरियल ॾींहुं अगवा करे खणी विया आहिनि। हुननि चयो त थाणे ते फ़रियाद खणी वियासीं त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। DIG सखर ऐं SSP खैरपुर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान खे बाज़ियाब कराइनि। उडेरोलाल स्टेशन पुलिस ॻुझी इतला ते बोफाड़ शाख वटि छापो हणी गुटके में इस्तेमालु ईंदड़ 2 मण सोपारियूं हथ करे कल्टस कार खे तहवील में वठी छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासकेली मूजिबि SHO महबूब शाह राब्तो करण ते ॿुधायो त SSP मटियारी जी सख़्त हिदायतुनि ते नज़र में रखंदे पुलिस मंशियात फ़रोशनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। हुन चयो त ॻुझी इतला ते उडेरोलाल स्टेशन वेझो बोफाड़ शाख वटि मंशियात फ़रोशन नज़ीर अहमद डेरो ऐं मुनीर अहमद होत बलोच खे मौक़े ते ई गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त 2 मंशियात फ़रोश गुलज़ार साहिवाल ऐं ख़ालिद साहिवाल वझी वठी फ़रार थियण में कामयाब थी विया। बचलपुर जो दादलो पीर जो मेलो शुरू थी वियो, वॾे पैमाने ते पांधेड़ा शरीक आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम फ़खरियो मूजिबि मेले दौरान दरगाह दादले पीर जे गादी नशीन आबिद जूणे जे ॻोठ जे चङे मुड़िस रईस हाजन खान भंड, कासिम मल्हा ऐं ॿियनि शिरकत कई। मेले जे गादी नशीन आबिद जूणे जो सुठी कवरेज करण ते एसएस न्यूज़ जा थोरा पिणु मञिया। मेले में मल्ह मुक़ाबिलो, उठनि ऐं घोड़नि जी डोड़ सां गॾु ॿारनि जा झूला ऐं इंटरनेट जी सहूलियतुनि खां अलावा मेले में हर क़िस्म जी मिठाई पिणु मौजूदु हुई। सखर में पनवागिल जे नबी बख़्श मोहल्ले जे रहवासियुनि बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खंयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गफ़ूर शेख मूजिबि मिसमात हलीमा, हमीदा कोसर, मोहम्मद यासीन खोखर, मोहम्मद इमरान, अब्दुल मनान खोखर ऐं ॿियनि हथियारबंद जवाबदारनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खंयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त बासर जवाबदार मोहम्मद अली खोखर, अहमद अली खोखर, तारिक खोखर, हसन मतीन ऐं ॿियनि हथियारनि सां गॾिजी संदनि घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो। हू घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि चयो त बासर जवाबदार खेनि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।